अकाउंट खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। मुझी पार्टी आदेदारो मोरे जा रहवासियो मुख्तलिफ सियासी समाजी तंजीमुनि जा दोस्तो ऐं साहबी भाइरो जीअं सिंधु देश जीअं साईं जीवन सैयद जीअं सुपे साना जोगी तेरी मोहतरम अब्दुल दारी अॼु तव्हां समूरनि दोस्तनि खे हिते ॾिसी यकीनी तौर ते असांजे हाउ ते ख़ुशीअ जा झंडा पिया आहिनि पर यकीनी तौर ते जिन असांखे मुंतशिर करण जी कोशिशि कई आहे जिन असांखे तोड़ण जी कोशिशि कई आहे जिन जे लाइ हीउ झंडो कारो बणिजी चुको आहे तव्हां चौकनि ते झंडो हणो त राति जो 3 रेंजर जूं गाॾियूं पुलिस जूं गाॾियूं झंडो अची आहिनि इहो झंडो बुलंद करे तव्हां साबित करे ॾेखारियो उन्हनि रियासती अमलदारनि खे तव्हां केतिरा झंडा हटायो न असांजे हथनि मां झंडा खसे सघो था न असांजी दिलनि मां इहो झंडो ख़तमु करे सघो था। मोरे जे आसपास में चयो त असां वॾा नतीजा त कोन ॾींदासीं पर इहो ज़रूरु चवंदासीं त जेके माण्हू चाहिनि था त हिन झंडे वारा ख़तमु थी चुका आहिनि जेके कई ड्रामा करे तव्हां जाॾो पेश कनि था अॼु असां पंहिंजो वजूद बि ॾेखारियो आहे अॼु असां पंहिंजी बचाव ॾेखारियो आहे अॼु पंहिंजी बगाव ॾेखारी आहे ऐं अॼु साबित करे ॾेखारियो आहे तव्हां केॾो मिटायो तव्हां केॾो ज़ुल्म करियो पर कॾहिं तव्हांजे दुनिया में कंहिं तशदुद कंहिं तरीक़े ख़तमु न कयो आहे इहे तव्हांजो तशदुद जीअं सिंधी हिन फिक्र खे ख़तमु नथो करे सघे ऐं शहीद बशीर कुरैशी चवंदो हो त जीअं सिंध जा कारकुन जब अथव जेतिरा वॾींदा ओतिरा ज़्यादा मोड़ींदा ऐं असां जे अंदाज़ में मोड़ूं पिया तव्हांजी शिकस्त तव्हांखे साम्हूं नज़र अचे। मुंहिंजा दोस्तो हिन वक़्तु सिंध में जेके हालतूं आहिनि मुंहिंजे दोस्तनि वज़ाहितूं कयूं हे मज़हबी इंतिहा पसंदी ताज़ो घोटकी में वाक़ियो थियो आहे उन नंढी उमिरि वारे ॿार हिकु अहिड़े उस्ताद खे जे तोड़े कहूं मुस्लमान ॾहो पर हुन सॼी उमिरि इस्लाम जो पीरियड वरितो आहे उन जे नाले खे क़यामत ताईं त हीअं चवे थो बिना सोच वीचार जे प्लानिंग ते असांजे ॿाहिरनि खे जिन लाइ कल्ह ताईं ताज हुयो उन्हनि खे चओ त न हिंदू वञी सॾायो न मुस्लमान सॾायो ऐं सिंधी जो पाण खे सिंधी सॾायो उन्हनि सिंधी ॿाहिरनि जे घरनि में गिरी भगत कंवरराम जेको असांजे सेक्युलरिज़म जो हिकिड़ो अमली सबूत हो उनजे जेको इंसान दोस्त हो जेको ॻाईंदो हो जेके पैसा मिलंदा हुआ पंहिंजे भाड़े बुधे रखी बाक़ी ग़रीबनि खे विराए ॾींदो हो इहो न ॾिसंदो त मुस्लमान आहे या गैर मुस्लिम आहे पर उन्हनि में उहे पैसा विराए उन ई माण्हूअ जी अखियुनि सां ॾिसी आयो मुंहिंजी चीक पंहिंजी सां गॾु उन ई लॻल तस्वीर खे ॻोल्हींदियूं हुयूं उन पोर्ट्रेट खे किरायो वियो किथे जी फज़ीलत आहे ऐं किराईंदड़ असां घोड़ा कंदा आहियूं त सिंध में सारियुनि माण्हुनि खे कढो साईं जीअं जी ॻाल्हि ॿुधो 88 क़ौमी इतिहाद ठाहे इहो चयो हो त 54 खां पोइ सिंध में जेको ॻाल्हियूं आयो आहे उहो कंहिं शर्त ते असांखे सिंधी तौरु क़बूल न आहे ऐं अॼु असां साबित करे ॾेखारियो आहे त हिन सॼी दहशतगर्दी में इन मंदरनि ते हमले कंदड़नि में असांजे सिंधी भाइरनि जे घरनि में गिरी पुरलुट कंदड़नि में सिंधी न बल्कि दारिया माण्हू वारनि जेके हिन मुल्ह जे इशारनि ते हलनि था सिंधी इहा सेक्युलर रियासत आहे इहा सेक्युलर देन आहे जो कल्ह राशिद महमूद सुमरो उन्हनि जे बंदर में वञी हाज़िरी ॾिए थो तव्हां सां बेवादी बि आहे इहा सिंध जे सेक्युलर उहा जी फतेह आहे जेका कल्ह थी आहे ऐं उहो चई निमरता जे तले ते बियो आहे ऐं उन्हनि खे माॻ में हथ ॾिनी आहे त सभु इहे ॿाहिरि असां सम्झूं था इहा सिंध जे इहा सिंध जे उन सेक्युलर सोच जी फतेह थी आहे जेका उन्हनि असांजी ख़तमु करण जी कोशिशि कई आहे हिन वक़्तु असां ते जे कंडीशन में असां गुज़रूं पिया असांजे चूंडियूं आहिनि जेके नुक़्ता चूंडिया आहिनि उहे निकतनि जी मस्ताइलासी कोन थी आहिनि असां सम्झूं था असां ग़ुलाम आहियूं ग़ुलाम फ़क़ति आज़ादी में आहे बाक़ी तव्हां माण्हू मैसेज ॿुधाइण लाइ इहे जियापे जा मौत जा मसइला तव्हां ध्यानु रखिया ऐं शायदि सिंध अंदरि जेका बाहि भरे पई जेको कुझु वह वापरे थो उन में यकीनी
यकीनी तौर ते रियासत जिन लाइ चयो वेंदो आहे त मां जो किरदारु अदा कंदी आहे पर हीअ रियासत ॿाहिरि बणिजी चुकी आहे छा मां पंहिंजे पुट खे गोलियूं हणी हुनजे लाशनि खे या तड़पंदड़ पंहिंजे पुट ते पेट्रोल जा केमिकल हारे पाए ॾींदी सवाल ई पैदा कोन थो थिए या हर कटुड़े करे सघनि था जिजो दिलि वेशा जंहिंजो ज़हन कातलाणो हूंदो जंहिंजो ज़हन माण्हू कंदो आहे ऐं तव्हां ॾिठो तव्हांजे हिन ज़िले में पहिरियां असांजे शहीद बशीर खान जे भाउ शहीद मकसूद शहीद सलमान हूंदो था उहा वारदात करे उनजे लाशनि खे गाॾी जा पेट्रोल वारे साड़े उनखां अॻिते पाखोड़ो ॿोड़ी ते सिंध जो मंगल पाने असां सभिनी जो प्यारो जंहिंजे चहिरे तां लाश खां पोइ कंहिं जेको खिल फिरे न सघी शहीद कुर्बान ठावर शहीद रुपलो ऐं मासा दूसरा दुनिया ते इहा वारदात कई ऐं साड़ियो वियो पर चवंदा आहिनि बंदे मन वेठी ख़ुदा मन जे ऐं ख़ुदा ताला नूरुल्लाह खे ज़िंदगी ॾिनी हुन सॼी दुनिया जी बि जाते तव्हां ॾाढो वाज़े कयो त असांखे मारी रखे उहो अकेलो गवाह वरितो जे तव्हां समूरनि जे अॻियां शायदि असांजा कातिल केरु आख़िर हिन रियासत असीं केतिरो समझौतो करे हलंदासीं असांखे हाणे अहिड़े कंहिं समझौते जी ज़रूरत न आहे 40 में असांजे वॾनि समझौतो कयो उल्टा फिरिया तव्हां 73 जा आइन तव्हां वञी लागू कयो असां क़बूल न कयो असां उनखे रेवल्यूशन ट्राइब्यूनल जे अॻिवान बि जोड़े ॾेखारियो तव्हां ॿोली जा मसइला पैदा कया असां उनखे बर्दाश्त न कयो तव्हां 73 जो आइन ठाहियो उन में लिखी छॾियो त हिन आइन सां जेको चुनाव कयो उनखे फ़ाइदो मिलंदी असां ॾिठो जे हथ जी रांदि कई उन 11 साल सिंधी माण्हुनि जो रब्त थियो जे ठाहियो उनखे 10 रुपए तारीख़ वारे खां फांसी ॾियणी कहिड़ा ड्रामा था कयो कंहिंखे था सब्र सेखारियो आख़िर असां सब्र जो ठिकू भरवायो असां सम्झूं था इहे सभु ॾाढ इहे सभु ज़ुल्म इहे सभु सिस्टम इन करे जो तव्हां गुलाम ऐं मुंतशिर ऐं तव्हां मुतरफ़ थियण शुरू कयो आहे इहो निंड आराम करे ईंदो हिन वक़्तु तमामु मुश्किल थी चुकी आहे दिलि इलाही थी चले त सभु ॻाल्हियूं असां करियूं न खुटूं पर जीअं त हिन उस गर्मी में जेका मोहबत जो तव्हां हिन ॻाल्हि जॻहि था कयो आहे पंहिंजे रेबर सां कयो आहे ते तव्हांखे सलाम था पेश कयूं असां डॉक्टर शहीद डॉक्टर निमर कतल ते असां संदसि चिठे ते इहो ऐलान कयो त इहा जामिन ते चीफ जस्टिस खे 100 मोटो एक्शन वठणु खपंदो जेको छो न वरितो वियो कहिड़ो रियासती दबाव हो जे करे उहो न वरितो हेॾी शयुनि ते 100 मोटो एक्शन थिए थो हेॾो सारो कतल थियो मासूम नियाणी जो 100 मोटो एक्शन छो न थियो तंहिंखां पोइ हुकूमत सीनियर जज खां सिविल जज खां या शिक्षण जज खां इंक्वायरी मुंतक़िल कई आहे असां उते ऐलान कयो त इहा इंक्वायरी बंदि करे हाई कोर्ट जे जज खां इंक्वायरी कराई अॼु असीं ऐलान था करियूं जेकॾहिं शहीद मुश्ताक जे क़तल सां इंसाफ़ न थियो ऐं जेके उनजा माइट ॻाल्हियुनि ॿोलियुनि में हलनि पिया उहे मुतमइन न थिया त जीअं सुल्तानी महाराज उन्हनि जे फ़ैसिले ते भरपूर एहतियात कंदी हिन वक़्तु जेके बि एहतियात हलनि था उन कारपिन में भरपूर जेको हलंदो रहे थो जेको असां 14 अप्रैल खां शुरू कयो कराची खां जेको शिकारपुर खां थींदो सिजावल खां मोरे पियो थो इन जी ॿी विख सां पंहिंजे एहतिजाज जो ऐलान मीरपुर ख़ासि डिवीज़न में मीरपुर ख़ासि शहर में करियो था तव्हां समूरनि माण्हुनि खे अपील था कयूं हेॾी हेॾी मोहबत जो इज़हार कंदा त असीं साम्राज्य ॿुधाईंदासीं त तव्हां हाणे मुंतशिर आहियो असीं मुंतशिर आहियूं महिरबानी